हर जग्यासुअ खे हर साधक खे पंहिंजे गुरु दर्शन जी आस ऐं प्यास ज़रूर हुजण खपे ऐं अरदास भी इहा ही मन मां निकिरे, हे मुंहिंजा साईं मां शल तुंहिंजो बणिजी करे जियां ऐं संसार मां जॾहिं विदाई वठां बिशल तुंहिंजो बणिजी संसार खां तुझे निज धाम में तुझे चरणन में पहुंचा। इहा आस इहा प्यास ऐं अहिड़ी अरदास असां मां सभिनी जी हुजण खपे। पर हाणे सवाल आहे छा ई चवण सां असांजे अंदर में अहिड़ी आस प्यास या अहिड़ी अरदास अंदरां निकिरंदी, न अहिड़ी प्यास ऐं आस जगंदी, न अहिड़ी अरदास अंदरों ई चवण सां निकिरंदी। उन्हनि जे लाइ सभ खां पहिरियों ज़रूरी आहे त संगत ओड़ी में रहिजे। जीअं कंहिंजी शादी ते वञिबो आहे, सभु नचंदा पिया हूंदा नी त न चाहण जे बावजूद बि मन में उहो उमंग जगंदी आहे। ढोल वॼण या लाइटिंग इहे ख़ुशीअ जा प्रतीक नी, मन जी ख़ुशीअ खे वधाईंदड़ नहीं, यानी वातावरण जो प्रभाव पए थो। किथे कोई शांत थी वेंदो आहे, घणा माण्हू रोअंदा नी, त ॼाणे अणॼाणे में चाहे न चाहे असांजी अखियुनि मां बि आंसू निकिरंदा नी। झट जे लाइ ही सही मन में उहो मूंझकारो, उहो वैराग हलंदो आहे, यानी संगत जो असर आहे। श्री गुरु ग्रंथ साहिब जी सुखमनी साहिब में भी इहा अरदास कयल आहे, कांखी कई दरस तुहारो नानक उन संग मोहि उधारो। हे मुंहिंजा साईं जेके तुझे लाइ सिकनि था, मूंखे उन्हनि जे संग में तार जाए। मुंहिंजो उधार ई न करी, नथो चवां मूंखे तार। जीअं भजन में ईंदो आहे, तारा है सारा ज़माना फिर वो मुझको भी तारो, मुझको भी तारो सारी संगत को तारो। ऐसे तारो जैसे शिवरी को तारा, बैरों का करके बहाना फिर वो हमको भी तारो। ऐसे तारो जैसे सुदामे को तारा, चावल का करके बहाना फिर वो हमको भी तारो। ऐसे तारो जैसे केवट को तारा, बेड़ी का करके बहाना, नाव का करके बहाना फिर वो हमको भी तारो। ऐसे तारो जैसे मीरा को तारा, जहर का करके बहाना फिर वो हमको भी तारो। सो कई अरदास कंदा नी, पर इन जी पोयों भी भाव केड़ो साईं, उहे तुझे रंग में रतल हा त शल उहो रंग मुझे मन ते भी चढ़े। ऐं संगत सां रंग चढ़ंदो आहे। इंग्लिश वारनि भी इन ॻाल्हि खे स्वीकार कयो आहे, एज द कंपनी सो द कलर। संग जो रंग लगंदो आहे। इन करे ॿारनि खे बचपन में ही गुरु दरन ते वठी अचूं, सुठे संग में प्रभावशाल मन ते बणियो रहनि, कंदा खणी पंहिंजे समय सां ओड़ा कर्म जेके ॾिसंदा, पर रंग उहो चढ़ेनि शल। वरी जेके असां वॾी उमिरि वारा थी विया आहियूं, अञा घणो संग न कयो आहे या रंग न लॻो आहे, पोइ बि इन पासनि खे छॾिणो न आहे, वधाइणो आहे। अॼु न सुभाणे संग जो असर रंग लगंदो, छो तो उम्मीद वरी भी साईं में आहे।
थी सके तो वो संग अंदर में प्रभाव करे चुका, पर बाकी थोड़ो टाइम आ वरे संसारी कोई वैराग आयो, कोई दुख आयो। छो त कहीं पुछो मुखा कहीं शहर में तो साईं दुख छो ॾींदो आहे। मुंहिंजो पुट में पहिरों ॼमण खां पहिरों आस थींदी आहे, पुट ॼमे, ॼमण खां पोइ उन में मोही थींदी आहे, लेकिन पोइ मोही एतिरी वधी वेंदी आहे जो राति जो माउ खे निंड बि न ईंदी, ॿार रोटी खाधी आहे न खाधी आहे। पर शादी खां पोइ जॾहिं घर वारे जे चए ते लॻंदो आहे, पोइ रंग मटंदो आहे। पर वरी चई ईअं साईं छो कंदो आहे, चई मन में उहा आसक्ति हटाइण जे लाइ साईं लीला कंदो आहे। पहिरियों जे लाइ ठीकु हुयो, पर हाणे तोखां शल मोही टुटे, तूं संसार में वञी रहियो आहे, पिछाड़ी जो समय थी। पहिरियों जोश हुई, होश न हुई, पर हाणे होश आयो थी, जोश हलियो वियो थी, पर होश पूरो त अचे ई न। ऐं टाइम सां होश ईंदी, जोश सां गॾु त कुझु करे सघंदे। त साईं वैराग ॾियारण लाइ इहे लीलाऊं कंदो आहे। पर छा वरी सभिनि जी उहा दशा थी सभु कंहिंखे उहा दिशा हथ अचे थी त बुढ़ापे में मूंखे नाम जपणु खपे, गुरूअ जो बणजणु खपे, संसार में कुझु साईं जे नाले ते करे हलूं, कुझु साईं जे दर ते मुंहुं ॾेखारण जहिड़ा थियूं? त जवाब आहे न। इहो ई सुवाल कयो वियो हो त्रिलोचन महाराज सां। पंडित हो, संत थियो, गुरु ग्रंथ साहिब में वाणी आहे। तो त्रिलोचन महाराज का पुछां, बुढ़ापे में भी वैराग छो न तो जगे, प्रभु जे लाइ प्रीति छो नथी थे? तो त्रिलोचन महाराज चयो हो, बुढ़ापे में भी जो प्रभु भक्ति नथी थे, प्यार प्रभु जो नथो जगे, उन्हीं जो पोयों कारण आहे मोह। इन जे लाइ वरी उपाव सत्संग में ॿुधायल आहे। हर शइ जो उपाव आहे। असांजी हिंदू फिलासफी तो एडी गई है, हिक शइ जो उपाय आहे ऐं सवलो। वेद व्यास महाराज को पुछूं, असां हर्ष शोग का, मान अपमान का किए मथे चढ़ूं, एक जड़ी असांजी विती रहे, उन लाइ छा कयूं? तो वेद व्यास महाराज चयो, ॿियनि जे दुखनि में दुखी थियो, ईअं मन जी हालत बणायो। कंहिंजो दुख आहे, तव्हां पंहिंजे मन खे दुखी कयो, हे हिन वीचारे खे दुख आहे, तव्हांजे अखियुनि मां बि आंसू निकिरणु खपनि। वरी ॿियनि जे सुख में, ख़ुशीअ में तव्हांजो मन में ख़ुशि थिए, अहिड़ी हालत मन जी बणायो। पोइ तव्हांखे पंहिंजो दुख दुख थी न लॻंदो, पंहिंजो सुख सुख थी न लॻंदो। इन ॿिन्ही अवस्थाउनि खां मथे लेवल तव्हांजी वधंदी। छो त इन ॿिन्हिनि में जेसि ताईं जीव अटकियल आहे, हिकिड़ा चङा कम करे धोखा खाइनि था, मन में वैराग जी जाइ ते कठोरता अची थी वञे। ॾिठा नी असां सभु कम करे, असांखे मंदरनि को बस आहे, असां सभु कुझु ॾिठोसीं, दुनिया खे आज़मायोसीं, कोन्हे दुनिया में मज़ो। हींअर वर्तमान में चवंदा हिकिड़ो चङो भलो भगत, चङो भलो भगत, चङो भलो भगत, कोई घर वारो, कोई घर जो भाती शांत थी वियो, चई छाजो भॻवानु आहे? माना अञा पूरी तौर ते सत्संग अंदरि न उतरियो हुयो। त इन जो चवण जो अर्थ इहा त हर शइ जो उपाव आहे। त मन में जेका परिवार जे लाइ मोही आहे, पैसे जे लाइ मोही आहे, प्रतिष्ठा जे लाइ मोही आहे, उन जी जाइ ते जॾहिं नाम जे लाइ मोही जगंदी, सतगुरुअ जे लाइ जॾहिं अंदर में मोही जगंदी, सेवा जे लाइ अंदर में प्यास ऐं ओड़ो पुरुषार्थ असां खां थींदो, त असां खां संसार जी आसक्ति पंहिंजो पाण मिटिजी वेंदी। इन जो हिकिड़ो सुहिणो मिसाल थो अचे। लाहौर शहर में हिकिड़ो भगत थियो, उन भगत जो नालो छॼू भगत। वीचार अचे पियो त मां संसार जी कयां या साईं जी कयां, कंहिंजो बणिजां। सुबुह सवेर घरों निकितो, साईं जो बणिजां, संसार जो बणिजां, साईं जो बणिजां, संसार जो बणिजां। वञे पियो रोड ते, विच विच ते हिकिड़ी झाड़ू लॻाए पई माई, जेका सुबुह सवेर सफ़ाई वारी माई, बाबूजी एक साइड हो जाओ, बाबूजी एक साइड हो जाओ। अरे वाह भाई वाह, वाह जो मूंखे सबक मिलियो, मूंखे इशारो मिलियो, एक साइड हो जाओ। मन में अञा ॿुॾतर हले पई, हाणे हिकु साइड वठी छॾी, मां अॼु खां पोइ साईं जे लाइ ई जीअंदमि। पोइ संत जूं अॻिना ॾाढियूं प्यारियूं कथाऊं ईंदियूं नी। हिकिड़ी माई जॾहिं संत चोले में रंगजी वियो, संत चोले में हो सत्संग सुबुह जो थियो, हिकिड़ी माई आई,
चए साईं घणे वक़्त खां मुंहिंजो घोट वियो आहे धंधे जे कम सां ॿाहिरि कमाइण लाइ, अॼु ॾींहं ताईं काई तार कोई अहवाल न आहे आयो। अरदास कयो साईं 2 महीननि खां वधीक टाइम थियो, मुंहिंजो घोट जल्दी अचे। संत अरदास कई, साईं कयो अरदास साईं जे दर ते क़बूल पई। छो न संतनि जी अरदास क़बूल पवंदी जेके साईं खे पंहिंजो सुर ॾिनियूं वेठा आहिनि, जेके साईं जे नाले ते सॼो ॾींहुं पंहिंजो पाण खे, पंहिंजे सिस्टम खे, पंहिंजे मन खे लॻाइनि था। छो न साईं उन्हनि जी ॿुधंदो। संसार में बि जेको प्यारो थींदो उन सां लेखो थोरी थींदो आहे। ॿार आहे, छा टपड़ भॼी पियो, काई ॻाल्हि कोन्हे, पर साॻियो ई उहो ॿार वॾो थिए, उन जी घरवारी यानी नओं बर्तन भञे त, पर वरी जेकॾहिं पुटु ॾाढो प्यारो उन जे करे 2 दफ़ा सहंदी बि सही, ठीकु आहे भई अॻिना ख़्यालु कजांइ कुआर। प्यार में वरी परिवर्तन आहे, उन खां पोइ भई हाणे इन सां छोकिरी सां गॾु न रही सघंदासीं, रोज़ु सामान भञे थी, नुक़सान सहंदासीं छा, मां सेखारियो छा अथसि। प्रेम में फ़र्क़ु अची वियो न, इन जे करे वीचारनि में फ़र्क़ु अची वियो। त जिते प्रेम थींदो आहे उते लेखो न थींदो आहे। साईं पंहिंजे प्यारनि जी छो न ॿुधंदो। छॼु भगत जी अरदास साईं जी दर ते क़बूल पई। माई घर वई मस त ही जंहिं महिल मंदरु आई तेसि ताईं उन अरदास जी या साईं जी योग सां उन जो घोट घर अची चुको हो, लेकिन सुम्हियो पियो हो। माई जी घर पहुती, अञा हाणे अरदास करे मुंहिंजो घोट अची वियो आहे ऐं घर अची थकावट में सुम्हियो बि पियो आहे। वाह मुंहिंजा साईं, मुंहिंजा अरदास करण वारा साईं, वरी ॿुधण वारा साईं, तुंहिंजी अरदास में एॾो कमाल बि थींदो आहे। माई चयो हाणे मां ॿियो कमु पोइ कंदुसि, वञी अरदास जिन संतनि खां करायूं कुझु सुखा ॾेई अचां। चए सुखा बि ॾींदुमि जेको मर्द ॿारो मुंहिंजो सामान वठी आयो आहे। जीअं उहो थेला सामान जा पिया खोलियां त मथो शाल पई। चयां संतनि खे शाल ई विझां थी, ॿियो सामान छो खोलियां। जीअं शाल कढियईं, वई संतनि वञी संतनि जे कुल्हे ते विधई, शाल भेटा रखी मथो टेकईं, धन्यवाद साईं तव्हांजी अरदास में वॾो कमाल आहे, तव्हां संत आसीसा कयो, अणथेड़ियूं ॻाल्हियूं बि थी सघंदियूं नी, मुंहिंजो घोट मोटी आयो आहे, लख थोरा तव्हांजा। माई पंहिंजे घर आई, हेॾो संत जो ॿिए कंहिं घर में कोई शहर में किथे कोई कार्य हुयो, वठी पए वियसि बाज़ार में। एतिरे में हेॾो माईअ जो घोट निंड मां उथियो त हिन खे कोई कमु हुयो, जीअं तयारु थी ॿाहिरि निकितो, पर सामान कंहिंखे कुझु ॾियणो वठिणो हुयुसि, वापारी हो। जीअं सामान खोले त मथो शाल कोन्हे, ॿियो सामान बराबरि आहे, पर ॿियो सामान खईं, कंहिंखे ॾियणो वठिणो हुयो। जीअं बाज़ार में वियो त होॾो संत अचे पियो, उन कुल्हे ते उहा शाल पई ही, ऐं माण्हू जय जयकार कनि पिया। वञी संत सां केतिरा माण्हू गॾु हलनि पिया। हिन जी नज़र वई आहे शाल त असांजे गांव में ॿियो किथे मिलंदी न आहे, मां ॿाहिरों इहा शाल वठी आयो आहियां, लॻे थो मां जॾहिं सुम्हियो आहे इहो चोरी करे वियो आहे, इहो कुल्हे ते पाए पाण खे संत सॾाए थो। त संत जीअं बाज़ार में हलंदो हलियो, हे पोयों चएसि पियो, हे संत चोर आहे, हे संत चोर आहे, हे संत चोर आहे, हे संत चोर आहे। संत जी संगत ॿुधी ॾाढो गुस्सो आयो। संत ने इशारो ॾिनो, भाउ ठीकु आहे। हे एतिरे में वियो घर त घरवारी पहिरें पिया, साईं सदाईं आयो, जीव आयो, पर हिकिड़ी माफ़ी वठां। मां अॼु सुबुह जो अरदास कराई ही तव्हांजे लाइ त तव्हां जल्दी अचो। संत जी अरदास में वॾो जादू आहे, तव्हां अची वियो। मां बिना पुछे तव्हांजो सामान खोलियो, मथां जेका शाल पई न उहा सुखा में संत खे ॾी आयुमि, संतनि जे कुल्हे ते पाए आयुमि। इन शइ जी माफ़ी वठां थी त मां तव्हांजो सामान खोलियो हो। संत चयो मार, उन प्यारे चयो मार, जंहिंजी अरदास सां मुआ मोटिया, मुंहिंजी घरवारी उनखे ॾेई आई आहे सुखा में उहा शाल, मां उन लाइ बाज़ार में चयो उहो संत चोर आहे। वरी मोटी वियो, संत बाज़ार मां ई पियो चए, हे संत भॻवान आहे, हे संत भॻवान आहे, हे संत भॻवान आहे। जॾहिं संत कंहिं कार्य सां वेलो ॿाहिरि जॾहिं दरबार में अची पहुतो त हिकिड़े प्यारे चयो, साईं ॻाल्हि ॿुधव? चए भाउ छा थियो? चे साईं अधु बाज़ार में तव्हां लाइ होका हलनि पिया, आवाज़ हलनि पिया, हे संत चोर आहे, हे संत चोर आहे, हे संत चोर आहे। वरी तव्हांजे लाइ अधु बाज़ार में इहो होको हले पियो, हे संत भॻवान आहे, हे संत भॻवान आहे, हे संत भॻवान आहे। संतनि जो बा धूड़ पई नेकीअ जे मुंहं में, छाई पई गिला जे मुंहं में। असांखे मन ते इन्हनि ॿिन्हिनि जो कोई असरु कोन्हे।
चे साईं भला इहा अवस्था तव्हांखे कीअं प्राप्त थी? चई जेको नाम जपींदो आहे न उहो हर खां शोक खां यश ऐं अपयश खां न्यारो थी वेंदो आहे। सो भक्ति कंदड़नि जे जीवन में इहे वॾा कमाल थींदा आहिनि। बाबा शिवजन साईं बि कृपा जा सागर, दयालु दातार, जंहिंजी संगत में केतिरनि ई माण्हुनि शराब छॾिया, केतिरनि तंबाकू पुड़ियूं छॾियूं, केतिरनि ई जुआऊं छॾियूं, केतिरा धर्म अंतरण करण वारा हुया उहे साईं जी कृपा सां बचा। वरी पोइ साईं चवंदा बाबा शिवजन साईं ॾिसो था दरबार में ॿार शेवा कीअं था कनि, त पोइ के उन्हनि जा माता पिता चवंदा साईं घर में ऊंधो कटरो सवना आहिनि कंदा हिते लाइ कीअं तव्हांजे दरबार जा बाथरूम ई धोइनि था, बर्तन सॼो ॾींहुं धोइनि था। त बाबा शिवजन साईं चवंदा जंहिंखे नाम में जल्दी वधिणो आहे न उनखे बर्तन धोइण जी ऐं बाथरूम धोइण जी वधीक आदत विझणु खपे। उन सां मनु उजलो थींदो आहे ऐं मनु निमाणो थींदो आहे ऐं शेवा जेको खूब कंदो आहे उन्हनि जो बि। त साईं चइबो ॿार त तव्हां वटि त एॾा साल रहिया, असां वटि त कुझु ॾींहं रहिया आहिनि। बसि फ़र्क़ु इहो आहे असां जेको जहिड़े नमूने उनखे प्यारु ॾिनो आहे तव्हां ओड़े नमूने उनखे प्यारु न ॾिनो आहे। असांजे प्यार वसी सॼो ॾींहुं बाथरूम धोइनि था। वरी साईं चवंदा बाबा शिवजन साईं तव्हांजा ॿार हुया त हीरा, बसि थोरो तराशण जी ज़रूरत हुई, असां थोरो तराशिया नहीं। उहे ॿार जेके तव्हांखे त न वणनि पिया पर चओ पिया हिननि असांजे नाले खे ॿोड़े छॾियो आहे, उनखे थोरो तराशियो आहे, उन्हनि जो पंहिंजो नालो वधियो आहे। तव्हांजो नालो त पीउ माउ जो नालो बि हुननि वधायो आहे पर पंहिंजे कुल जे नाले खे वधाए छॾियो आहे। कुल बाबा शिवजन साहिब। सो असां बि छो न संतनि सां प्रेम वधायूं, प्यार वधायूं। जेके संत पाण मुक्तनी ऐं असांखे मुक्ति जी राह लॻाए सघनि था, उनजे संग जो असांजे मथां मन जे मथां छो न असरु पवंदो ऐं संग जो रंग लॻंदो, असरु पवंदो, बदिलाव जीवन में असांजे में ज़रूरु ईंदो।